अस्सलाम वालेकुम। आऊं जानी सुमरो सिंध वाइस सां गॾु हिन वक़्तु जेको असीं कराची जे भिटाइयाबाद जे इलाइक़े में मौजूदु आहियूं। पहलवान ॻोठ खां वेंदे सफूरा ताईं जेको ही रोड आहे, मेन रोड, उहो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जेको आहे ही रोड ख़राबु आहे, जितां शहरी जेको आहे तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। भिटाइयाबाद जा रहवासी हुजनि, पहलवान ॻोठ जा रहवासी हुजनि, उहे हिन जेको आहे रोड तां तकलीफ़ में गुज़री रहिया आहिनि। बरसाति जे दौरान ही रोड इंतिहाई जेको आहे पाणी में भरिजी थो वञे। हिकु तरफ़ जेको आहे रोड बंदि थो थी वञे, ॿिए तरफ़ जेको आहे उतां गुज़र कयो थो वञे, जंहिंमां जेको आहे शहरियुनि खे तकलीफ़ थी रही आहे। शहरियुनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कहिड़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। कब से ये अभी से थोड़ी है, ये तो कब से ही है और बनवाता तो यहाँ कोई भी नहीं है। हम कब से यहाँ पे रह रहे हैं, कब से यही सिलसिला चल रहा है। आज तक तो ये कभी सही हुआ नहीं, ना मुझे लगता है कि कभी सही होगा। रोड जो है ना बहुत खराब है, यहाँ पे पानी खड़ा होता रहता है, तकलीफ बहुत होती है यार। बच्चों के साथ आते हैं, उनको पेट वगैरह होता है, मकसद हमारी वाइफ को ऊपर नीचे होता है, डॉक्टर के पास लेके जाना पड़ता है, फिर हमारे पैसे लगते हैं यार। बस सही है, माशाल्लाह, हुकूमत जी मेहरबानी है। वो छा करी था सघूं। हाँ, ख़ुशि आहियो न रोड में? ना यार, केर तो चए ख़ुशि आहियूं, बस गुज़ारूं था, ज़िंदगी गुज़रे थी, गुज़ारूं था। जाम था, ये एकड़ो महीनो पहिरीं बाइक वरिती आहे, रोड ते ख़राब थी विया था जी। आपको सबसे पहले घबराना नहीं है। पानी वहे थो हिते जेको आहे सो हलाने केॾे तव्हांखे वॾी परेशानी आहे। ट्रैफिक जे अचणु वञण जे लाइ वॾी परेशानी लॻी पई आहे। को बीमार आहे, मरीज़ आहे, सम्झो को एम्बुलेंस नथी अची सघे तो। सो असांजी दरख़्वास्त आहे जेको आहे सो हुकुमराननि खे जो महिरबानी कनि, हिन खे थोरो नज़रसानी कनि हिन जे मथां। असांजी गुज़ारिश आहे, असां रिक्शा ड्राइवर आहियूं, हलायूं था, बाबा ये रोड ठहाराए ॾियो, असांजी सहूलियत करनि बस। गैस असांजो टाइम भी असांजो ज़ाया थो थिए। रोड बहुत ख़राब है, इधर पानी है आ गया और उस पे भी जो है ना छोड़ता नहीं है दुकानों वाला, वो रोड पे गाड़ी जा भी नहीं सकते। पानी रोड पे खड़ा है और फिर भी दुकानों वाला बोलते कि गाड़ी साइड पे लगा, तो अल्लाह के बंदे उसमें तो पानी है, इस पे तो गाड़ी नहीं गुजर सकते। हमारा गाड़ी का तो बेड़ा ख़राब हो गया, गर्क हो गया। कमानियाँ जो है ना नए नए कमानी डालते, फिर महीना बाद फिर कमानी डालते। असल में हिनखे तक़रीबन पीपल्स पार्टी जी हिकु चूंडियल नुमाइंदा आहिनि हिते। डिप्टी मेयर आहे, डिप्टी मेयर जो इलाइक़ो आहे भिटाइयाबाद गुलिस्तान जोहर, UC 10 ऐं UC 9। ऐं UC 10 UC 9 में कॾहिं बि तरक़ियाती कमु न कयो आहे, छो जो कच्ची आबादी में तरक़ियाती कमु उन्हनि खे करिणो ई न आहे। उनजे करे कच्ची आबादी जेका बजट अचे थी उहो पंहिंजनि खिसनि में आहे। हितां जा आम माण्हुनि खे तकलीफ़ एॾी थी थिए, रोड रस्ता बीमारियूं अलॻि थी थियनि। उन खां अलावा तव्हां हाणे 500 रोड केॾो ख़राबु लॻो पियो आहे, टुटल लॻो पियो आहे। इन खे तक़रीबन 15 साल थी आहिनि, कमु न थियो आहे कोई तरक़ियाती। सेवरेज जो सिस्टम तबाह लॻो पियो आहे हिते, ऐं जेको तव्हां रोड जो मामलो उहो तबाह लॻो पियो आहे। बिजली जा मसइला 15 सालनि खां पीपल्स पार्टी हिते राज कंदी आहे कराची कच्ची आबादियुनि में। ये माण्हू कीअं था वोट ॾियनि? बस माण्हू ख़बर अथव पीपल्स पार्टी जो वोट जेको हूंदो आहे कहिड़े तरीक़े सां ईंदो आहे, कीअं ईंदो आहे, उहो त उन्हनि खे ई ख़बर आहे। ये रोड तो ज़माना हो गया इसको बने हुए, कोई हाथ ही नहीं लगाता। नाजिम आए, चेयरमैन आए, लेना देना किया, किसी ने कोई काम नहीं किया और ना ही यहाँ कोई काम होता है। यहाँ पता नहीं, अल्लाह वारिस है इस मुल्क का, तो मेरे मुल्क का अल्लाह ही खैर करे, बस बाकी यही बोल सकते हैं और कुछ नहीं बोल सकता। ये रोड 6 साल से खराब है, इसकी ना तमीर हो रही है, रिबन कटी गई है, उधर आए इफ्तिताह हुई है, बड़ी तख्तियाँ लगी हैं, लेकिन सड़क की ये हालत है। ये आप देख रहे हैं सामने, उधर पानी है, ब्रिज बनाया, उसकी ब्रिज की बजट भी खा गए। चेयरमैन UC के चेयरमैनों को पैसा मिला, हर चीज़ उन्होंने अपने हाथ में रखा, काम करवाया, सारा पैसा खा गए। आवाम के लिए कोई सहूलत नहीं है। ऊपर से KC का जुल्म है हमारे ऊपर, क्या करें, ये क्या करें। हमारे जो लीडरान है यहाँ के सिर्फ वोट लेने आते हैं, भाई वोट दो हमें, दिए भुट्टो, बाकी आवाम तो वेल में, आवाम के साथ कोई हमदर्दी नहीं है इनको। बहुत ख़राब है भाई, कोई सहूलत नहीं है, खड्डे हैं, जंप हैं, पानी है, बड़े मसले मसाइल हैं मेरे भाई। बेरोज़गारी है, काम धंधे है ही नहीं, पेट्रोल महंगा है, इधर बच्चों का रोज़ी नहीं हो रहा है, क्या करें, कहाँ जाए। बाबा गाड़ी भी ख़राब होता है, हमारे को भी तकलीफ़ होता है। ये हम रिक्शा चला रहे हैं, तकरीबन हमें 3-4 साल हो गए हैं। ये रोड हम जब से देख रहे हैं ऐसा ही रोड है। रिक्शा चलाते हैं, रिक्शे की गाड़ियों की कमानियाँ टूट जाती हैं, इस रोड पे चढ़ते हैं, पूरे पहलवान गोड तक हमारी गाड़ियाँ ख़राब रहती हैं। एक चक्कर मारते हैं, 2 चक्कर मारते हैं, वो आते हैं, फिर कोई ना कोई गाड़ी काम निकाल लेती है। ये तो काफ़ी देर से ख़राब है भाई, तो अब क्या कर सकते हैं, जब कोई सुनता नहीं है तो इसी तरह रहते रहे। तकलीफ़ तो लाजमी बात है, एक तो गर्मी, दूसरी रोड ख़राब, तो ये लोग सुनते हैं किसी की जो हम इंटरव्यू देते रहेंगे? ये तो सदा ऐसे ही चलेगा भाई, पता नहीं है तो हमें तो सदियाँ ही हो जाएंगी इसी तरह ही, बूढ़े हो जाएंगे। और भी कोई मुतालबा है?
सारी बात है, पानी यहाँ नहीं आता, रोड यहाँ के नहीं बनते, गटर यहाँ के बंद है। 3 से 4 साल हो गए यहाँ पे रिक्शा चलाते हुए, और यही हाल इधर ही है। कभी कोई नुकसान होता है, कभी कोई नुकसान होते हैं, सिर्फ रोड की वजह करके। ठीक है, आज बनती है, कल बनती है, लेकिन हम भी देख रहे हैं कि कब होगा। इतनी बेरोज़गारी हो रही है सड़क की वजह से, इतने डिवर्शन है, इतना मसला है, लेकिन फिर भी हम यही अपील करते हैं कि जल्द से जल्द इनका काम हो जाए, तो कोई हमारी भी रोज़गार सही हो जाए। ये तो तकरीबन 8-10 साल से ख़राब है, ठीक है, लेकिन यहाँ कोई देखने वाला नहीं है। कराची हो गया लावारिस, ठीक है। आप ये कचरा देख लो, रोड देख लो, हुकूमत वोट ले जाती है लेकिन रोड नहीं बनाती। अभी आप आगे देख लो, गटर लाइन डल रही है, यहाँ का कोई मुस्तकबिल नहीं है। बिलावल भाई जो हैं वो बस वोट ले लेते हैं, लेकिन उनको ये नहीं पता कि कराची लावारिस हो गई है। वोट पीपल्स पार्टी को ही देती। पीपल्स पार्टी को वोट देते। के 70 साल थिया ने असीं हिते ई रहूं था, पुट जेसीं न ही ख़राब ई ख़राब असां ॾिठो आहे रोड। ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। ॿियो मसइलो न आहे, स्कूल वारनि लाइ ट्रैफिक जाम थी वेंदी आहे, हेॾां होॾां चई थकी पिया आहियूं, पर केरु माना ॿुधे ई कोन थो। बसि पंहिंजे पाण में लॻा पिया हूंदा आहिनि, ईंदा आहिनि, कमु करे हलिया वेंदा आहिनि। गलियुनि जी अहिड़ी हालत आहे, गलियुनि खे छॾो, गलियुनि खे मुंहुं ॾेई वेंदो आहे। रोड ई अहिड़ी हालत आहे, मेन रोड आहे, घटि मां घटि 10 खां 12 साल थियण वारा आहिनि। 3 दफ़ा मंज़ूर थियो आहे, पर कहिड़े का ख़बर न आहे मंज़ूर कीअं थियो। पैसो बसि इहे वीचारा खाए वेंदा आहिनि, उहो त गवर्नमेंट ॾींदी आहे, पर इहे वीचारा छा करे थो सघे माण्हू। वोट बि त पीपल्स पार्टी खे ॾियो था। वोट त उन खे ॾियूं था, पीपल्स पार्टी कमु बि करे थी, पर ख़बर न आहे, नज़र नथो अचे इहो जेको कमु थिए पियो। तव्हां ॾिसी वठो, हिते असांजा चेयरमैन आहिनि, उहो बि कुझु नथा कमु कराइनि। के कमु जो असां चवंदा आहिनि, उहो असांखे रुखो जवाबु ॾिया, धमकियूं बि ॾींदा आहिनि। माफ़िया आहिनि हिते। ॿियो रोड यानी 15-16 साल थी विया आहिनि, केतिरे ठहियो ई न। बसत ईंदो आहे, खाई वेंदा आहिनि, रोड ठहंदो कोन्हनि। हिते जेको आहिनि चेयरमैन आहिनि, हे सबरार सभु उहो ई आहिनि, कमु थिए ई कोन था। आसरा ॾींदा आहिनि, असांखे हिकिड़े आसरो ॾिनूं, वता 3 महीननि में पानी मिलंदो, वो भी न मिलियो। रोड से पानी ज़ाया पियो थिए। ये रोड बहुत अरसे से बहुत ख़राब है, बहुत लोगों को दुश्वारी है, यहाँ टिकटें भी लगती हैं, हालात बहुत ख़राब हैं। लिहाजा मेहरबानी करें, इसको रोड को सही कराएं। साईं पहिरियों त असां अचंदा हुआसीं, इलाही तकलीफ़ आहे। तव्हांखे अञा ख़बर न आहे, कल्ह तव्हां अचो आहे त हीअ सॼो पाणी जेको घरनि में बीठो पाणी हूंदो आहे, उहो ज़ाया थींदो आहे। अॻियो नालो भॻो पियो आहे, उहो ॿिए ॾींहुं 3 ॾींहं हिते हीअं वाह पाणी जो। हिते उन ॾींहुं बि इहे छोकिरी हुई, नंढड़ी मासूम हुई, बाइकार आहे, हिते हीअं कल्टी खाधी हुन बाइक, हुन नंढड़ी हिते मथो फाटी पियो। 7 लाख 8 टाका हुन असांजा रश्के वारनि खणी हलिया वियासीं। एतिरी तकलीफ़ आहे हिते। असां त चवंदा त रश्के वारनि जी छा, असां जेकी आवाम जेकी अचे थी उन्हनि खे बि ॾाढी तकलीफ़ आहे। उन्हनि खां तव्हां पाण ॾिसी सघो था हाणे गाॾियुनि जी हालत छा आहे। बिल्कुलु जेको आहे तव्हां शहरनि जूं ऐं तव्हांजे भिटाइयाबाद जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो मुतालबो आहे त जल्द खां जल्द हीउ जेको पहलवान ॻोठ खां सफूरा ताईं जेको रोड आहे, मेन रोड, उनखे ठहिरायो वञे ऐं इन जेको आहे बहाली जो जेको कमु आहे, रोड जेको आहे कमु उहो मुकमिल कयो वञे, जीअं हितां जेके शहरी आहिनि उहे हितां सफ़र जेको आहे सुकून सां करे सघनि, जीअं शहरी पंहिंजी सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघनि।